ब्रेकिंग न्यूज़ आए मां सां शेयर करे रहिया आहियूं। घोटकी जी अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत में शहीद नसरुल्लाह गडाणी क़तल केस जी ॿुधणी थी। PPMA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुट अदालत में पेश थिया। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जे 1 अगस्त ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती। आउं पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां, क़तल सां को बि वास्तो न आहे। ख़ालिद लुंड जो इहो चवण हो त ही सियासी क़तल आहे। पंहिंजे सियासी मुख़ालिफ़नि जा नाला न खणंदुसि, उन्हनि जा कद वॾा थींदा। नादिर अकमल लग़ारी भाउ आहे, हमदर्दी तौरु मूंसां गॾु आयो आहे। PPMA जो चवण हो फरियाल बीबी असांजी वॾी आहे, असांजी अधी आहे। ख़ालिद लुंड जो चवण हो शहबाज़ लुंड जल्द बहाल थी वेंदो। MNA ख़ालिद लुंड जो इहो चवण हो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। घोटकी जी अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत में शहीद नसरुल्लाह गडाणी क़तल केस जी ॿुधणी थी। PPMA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुट अदालत में पेश थिया। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी 1 अगस्त ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती। आउं पीपल्स पार्टीअ जो वर्कर आहियां, क़तल सां को बि वास्तो न आहे। ही सियासी क़तल आहे। पंहिंजे सियासी मुख़ालिफ़नि जा नाला न खणंदुसि, उन्हनि जा कद वॾा थींदा। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। घोटकी जी अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़तल केस जी ॿुधणी थी। PPMA ख़ालिद लुंड ऐं संदसि 2 पुट अदालत में पेश थिया। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि खे 1 अगस्त ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लग़ारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी शहीद नसरुल्लाह गडाणी क़तल केस में पीपल्स पार्टी MNA मीर ख़ालिद लुंड, शहबाज़ खान लुंड, नूर मोहम्मद लुंड जी जेका आहे 1 अगस्त ताईं जेका ज़मानत मंज़ूर थी वई आहे। मां ॿुधाईंदोमांव त शहीद नसरुल्लाह गडाणी क़तल केस में पकी ज़मानत करण लाइ MNA मीर ख़ालिद अहमद लुंड, संदसि पुट शहबाज़ अहमद लुंड, नूर मोहम्मद खान लुंड घोटकी जी अदालत में पहुची विया। मीर ख़ालिद अहमद लुंड, शहबाज़ खान लुंड, नूर मोहम्मद लुंड पकी ज़मानत में अदालत में पेश थिया। अदालत पारां मीर ख़ालिद अहमद लुंड, शहबाज़ खान लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जी पकी ज़मानत 1 अगस्त ताईं मंज़ूर करे वरिती आहे। पेशी दौरान शहीद नसरुल्लाह गडाणी केस जी फरियादन अमा पठाणी खे अदालत पारां सॾियो वियो, पर अमा पठाणी न हुजण सबबि जेका पेश न थी सघी। हुन मौक़े ते PPMA मीर ख़ालिद अहमद खान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़तल केस खे सियासी रंग ॾिनो पियो वञे। उन सियासी माण्हू जो ऐं नालो बि उन नथो खणे, छाकाणि त उनजो कद काठ ऐं वधाइण नथो चाहियां। मीर ख़ालिद अहमद खान लुंड हिकु सुवाल जे जवाब में चयो त सरदार नादिर अकमल लग़ारी मुंहिंजो भाउ आहे, तंहिं करे हमदर्दी तौरु मूंसां गॾु अदालत में आयो आहे। हिकु सवाल जे जवाब में ख़ालिद अहमद लुंड चयो त मुंहिंजा पीपल्स पार्टी कायदे सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि, ऐं हिकु नंढो कारकुन आहियां। हिन चयो त शहबाज़ खान लुंड जेको चेयरमैनशिप तां मुअतल थियो आहे, जेको जल्द बहाल थी वेंदो। ख़ालिद अहमद लुंड चयो त आउं अदालत में पेश थियो आहियां, अदालत जी कानूनी तरीक़े सां उनखे फेस कंदुसि। पेशी दौरान मीर ख़ालिद अहमद लुंड सां पीपल्स पार्टी जे MNA सरदार नादिर अकमल लग़ारी ऐं ॿिया काफ़िले जी सूरत में घोटकी जी अदालत में पहुता। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।